जिना बात को बहुत अंदेसरो ते मिटे सब गया। सच मनी दो न मां साखी वठां मां त अंदेशो हिन उमिरि ताईं कोई नज़र न आयो आहे भई छा थींदो। मां त सुठो इहो वेसाउ ऐं वरी अंदेशो कीअं थींदो। अंदेशो इहो न कीअं थींदो छा थींदो। अरे अंधारे ऐं सोजरो गॾु कीअं खड़ो हूंदो आहे। हू अंधारो आहे भरोसो सोजरो आहे। मां जॾहिं शुरू में हिते आयुमि हिंदुस्तान में पर्चा ॾिठुमि गीता सार जो पहिरियों पॉइंट हुआ गीता सार। हेठि जेके पॉइंट आहे पर मथियों जो हुआ अच्छा हुआ जो हो रहा है अच्छा हो रहा है जो होगा अच्छा होगा। शोक हे छो छो चिंता छा थींदो। गुरुमुख इहे ॿई छो करणा आहिनि भाई सम्झ में न आयो। भरोसे जो महत्व घटाईंदा आहिनि। मां तुंहिंजी साखी वेठा मूंखे त छा थींदो। असां पंहिंजे संतनि जी सुठी राह ते हलूं। बाक़ी मुदई लाख बुरा चाहे तो क्या साईं भगवान दास साहिबु मूंखे पिया चवनि कहिड़ी स्थिति आई 1969 में जो नानो चवंदो हो तव्हां मन में कंहिंजे प्रति बुराई न रखो। बाक़ी उॾंदो छो न अचे कुझु न करे सघंदो असांखे। वरी हथी मिली वई हिन लफ़्ज़ जी। तव्हां मन में पाणी में आयल न पर का बुरा न राखो चीत। सुखमनी साहिबु पर का ॿिए न बुरा न राखो तुमको दुख नहीं भाई मीत। गंगाराम चक जो संत थियो आहे हिकिड़ो जे तूं वेर कढी त वेरी ॾिसिजे की न की मन मारे कर ढेर सभई सलामी तुंहिंजा। जिना बात को बहुत अंदेसरो हा ते चओ न ते मिटे सब गया। ते मिटे सभु गया बसि उनखे को मारणो पियो को धक हणा पिया। हा कीअं 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 थियो। हा जिना बात को बहुत लक्ष्मी जो हे ॾिसो या पंहिंजो मां कयां सिराए थो वञे। सची ॻाल्हि ॿुधायां असां साईं गुरुदेव बि ईअं चवंदा हुआ मां ॾींहं जो कूड़ न ॻाल्हाईंदो आहियां ईअं चवंदा। पोइ राति जो राति जो ॻाल्हि कनि त मां राति जो कूड़ न ॻाल्हाईंदो कीअं अलाए यादि आयो कॾहिं छपो निकितो ई कोन्हे अहिड़ा शब्द किथे निकिरंदा न तॾहिं ख़्यालु अची वियो। छा थियो पहिरीं अष्टपदी त लॻभॻि पक सां नथो चवां यादि ई जॾहिं मुंहिंजा पद हलिया 1994 खां वठी 2010 ताईं 16 साल में सुखमनी पूरी थी। 1 महीने में पद जो अर्थ हलंदो हो। त गुटको घुरायमि भई पद ॾिसां मां पढ़ां त 3 गुटका खणी आया। हिक में अर्थ लिखियल हो हिकिड़ो ईअं हो हिकिड़ो ईअं मतिलबु 3 खणी आया। मां हेॾो गदी वेंदासीं। जंहिं महिल जे अर्थ खे ॾिठुमि हले भेण हो तोखे हेॾो अर्थ लिखियो पिया हे मुंहिंजो कलाक अर्थ कीअं हलंदो। छॾ बाबा तूं हो छॾ मूंखे ॿुधे मां पढ़ां बसि। अॻे जेके ख़ुदा चवायो अॼु तो ॻाल्हि ॿुधायांव छा लाइ निकिरे रही आहे। मां चयो हिन सां कमु न पियो हे ॾिने मां थोरी हिकु नज़र कई अटकी पियो कमु सॼो। राम वरी बि कमु अचे थो अहिड़ी ॻाल्हि न आहे। श्री राम बाबा अंधारे सां ज्ञान जो महत्व वधंदो आहे। हा सोजरे जो हा हा जिना बात को बहुत अंदेसरो ते मिटे सब गया। सहज सैन और सुखमन नारी। सहज सहज अध्यात्म ज्ञान उन में सैन थिए बसि। असांजो जल कुमार ईंदो आहे बसंत न धोती सायंस रायपुर जो वेंदो आहे। संत असांजा सभु आध्यात्मिक पैदा कनि अड़े साईं असां संत त पढ़जो
शीश पैदा थींदा पिया अरे अजातम सैन हा और सुखमन नारी हे सुखमन नारी आहे बसि हा ऊद कमल बिगसिया बसि जेको कमल हर हिक जो स्त्री पुरुष जो हिकिड़ा हे जेको योगा जा 6 प्राणायाम आहे इन नचे खां अलॻि आहे उहा शइ हर हिक जो कमल ऊंधो आहे जेसिताईं ऊंधो आहे तॾहिं विषय भाषण ते असांजी छिक वेंदी जॾहिं उहो कमल सिधो थी ईंदो प्रभु कृपा करे पोइ विषयनि में त रहंदो विषयनि ते छिक न रहंदी ऊध कमल बिगसी आहे सम्झो न बसि इन वृत्ति खे रखण सां पंहिंजे ज्ञान में ऊध कमल बिगसी आहे हा देखो अचरज भया अचरज थी वियो ॼण इन वृत्ति खे धारे करे ॼण असां सां अचरज थी वियो जेको अंदेशो हो कीअं थींदो छा थींदो हे सभु मिटिजी विया बसि सभु अच्छा होगा हा जह ठाकुर को सुनत अगाध बोध सो ठाकुर को सुनत अगाध बोध अथाह अगाध माना अथाह बोध माना ज्ञान जीअं ठाकुर खे एॾो ज्ञान हा सो हृदय गुर दया हृदय में गुरू मूंखे ॾेई छॾियो मुंहिंजो हृदय अगाध थी वियो एॾो ज्ञान अची वियो जो बसि ॿुधण वारा थकी पिया आहिनि ईअं चाहे एतिरे में खोतरे खोड़ा राति जो हाल मुंहिंजो भरे पियो कमिरो 5 बजे आहे असांजो कृष्ण हाल 4:45 बजे पुॼंदो आहे अची पहिरियों 4:45 आहे 4:45 आहे त 3:30 अची वेंदो आहे त मां चयो पुटु दर्शन खोड़ संतनि जो चयो हाणे ओॾे कयां अड़े घड़ियाल ॾिसंदा 4:45 छा आहिनि मज़ो त बसि हे 4:45 ईंदो आहे त हितां जो पूरो करे पोइ ईंदो आहे श्री राम हरे हरे गुरू असांखे एॾो ॾेई छॾियो बसि हा बलहारी बलहार घुरां सवारी सदके बलहारी बलहार असांजो यार थोरो खुली पए त बसि ॿुधो हिन जा अरे थकिजी पवंदासीं घुरनि तो अहिड़ा शब्द अरे ॾोहिड़ा हा 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 माइका ॾियो कंहिंमहिल ख़्यालु अचेसि कंहिंमहिल चई वरितो जिन सां मिले ॿुधाए वरितो अरे भाई पुराणे संतनि खे यादि कयूं न भाई नेवंदराम 10 साल साईं सां रहियो भाई शीतल बि 10 साल रहियो बनाराम 5 साल रहियो जेके साईं जा 3 शेवक हुया सचे साईं जा 3 शेवक भाई रामन राम भाई शीतल राम भाई प्रेमाराम पर 3 हिन जा शिष्य कंवरराम जा भाई शीतल राम कटनी वारो नंढो शीतल सरीदास भाई शीतल राम खे मां ॿुधो बनाराम त ॿुधंदा ई हुआसीं पर जेका बीहक सां ॻाइणो हूंदो उहो कंवरराम जी टाइप उहा हिन मां पखिजी नेवंदराम लोलिया लो हो जीअं जीअं साईं कंवरराम जी बीहक हुई उहा बीहक छा लोली ॻाए त हिकिड़ो शब्द चवंदो हो उहो हिन खां चवाईंदो आहे माइक ते 2 भेरा भरायो पर विसरी थो वञे मां चई वठां मोहन मुरारी गिरवर धारी मूंखे तूं न विसार सतगुर मोहन मुरारी गिरवरधारी तू न मूंखे विसार सतगुर 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 मोहन मुरारी गिरवरधारी तू न मूंखे विसार सतगुर मोहन मुरारी गिरवरधारी तू न विसार मूंखे सतगुर विसार ख़्याल सां हा
मां अपराधी दुष्ट अपराधी हा मां अपराधी दुष्ट अपराधी तुंहिंजे दर जो आहियां ॾाढो प्यासी मां पापी दुष्ट अपराधी तुंहिंजे दर जो आहियां ॾाढो प्यासी महर करे ॾे मूंखे सतगुर शुभ कर्मनि जी कार सतगुर महर करे ॾे मूंखे सतगुर शुभ कर्मनि जी कार सतगुर शुभ कर्मनि जी कार सतगुर शुभ कर्मनि जी सत्संगी बणिजो शुभ कर्मनि जी कार सतगुर शुभ कर्मनि जी कार सतगुर मोहन मुरारी गिरवरधारी तू न मूंखे सार सतगुर मोहन मुरारी गिरवरधारी सदा सतगुर मां पापी निपट निमाणी तुंहिंजे दर ते आहियां मां विकाणी मां पापी निपट निमाणी तुंहिंजे दर ते आहियां विकाणी मां पापी निपट निमाणी तुंहिंजे दर ते भरिया मां पाणी मां पापी विकट विकाणी तुंहिंजे दर ते भरिया मां पाणी तुंहिंजे दर ते आहियां विकाणी घोल घोल वञा वार वार सतगुर तुंहिंजे दर ते आहियां विकाणी घोल घोल वञा वार वार सतगुर घोल घुमाया वार वार सतगुर तू न मूंखे विसार सतगुर घोल घुमाया परिवार सतगुर तू न मूंखे विसार सतगुर मोहन मुरारी गिरवरधारी मोहन मुरारी गिरवरधारी मोहन मुरारी गिरवरधारी तू न मूंखे विसार सतगुर गुरदास गरीब वेंती तो बाके असुर खां आसरो अव्हां जो माके गुरदास वेनती थो बाके असुर खां आसरो अव्हां जो माके ही न गुखणो आहे अव्हां खे ही न गुखणो आहे अव्हां खे जीअं वणे तीअं तार सतगुर ही न गुखणो आहे अव्हां खे जीअं वणे तीअं तार सतगुर ओ जीअं वणे तीअं तार सतगुर 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 मोहन मुरारी गिरवरधारी पूर्ण मूंखे विसार सतगुर मोहन मुरारी गिरवरधारी तू मूंखे विसार सतगुर डोरो वाले ना डोरो वाले ना ओ थो चुमा पंहिंजा पेर मूंसां जेके वठी आया तो दर थो चुमा पंहिंजा पेर दाता दर आवाजा तूं पंध सजाया कर जे अचनि पया हर हर ही दास आहिनि तुंहिंजे दर जा मोहन मुरारी गिरवरधारी तूं न मूंखे विसार सतगुर अखियूं बि आहिनि अखियूं पर पेरनि सां न पुॼनि हा अखियूं बि आहिनि अखियूं पर पेरनि सां न पुॼनि हूं हलनि ॾोरां ॾेहां मां अची कनि गुरूअ जो दर्शन पर मां तुंहिंजी दिलि जो चमन सतगुरु कंदो आबाद सदा आधार पंहिंजो ॾोरो आहे ॾाढो सुठो ॿुधाईंदा वाह शाबाश धन्यवाद आशीष कर हा पुट हा
जोय दूत मोहे बहुत संतावत। जो दूत दूत मूंखे हे पंज इंद्रियूं दूत आहिनि ॿार छिकी थी वञनि पियूं इहे मूंखे ॾाढो सताइनि पिया पर ते भयानक भया। भयानक भया इहे दूत सताइण जा भयानक भया सॼो सॼो इंद्रियूं ॿाहिरि ॿाहिरि हा करे बेनती राख ठाकुर ते। वाह हम तेरी सरनया। हाणे तुंहिंजी शरण आहे मूंखे बचाए पाण ॾे छिक उपदेश माना पाण ॾे छिक त हेॾो बची रहनि हेॾो घणो न हा हा जय सॼो तबाही जो सामान आहे न संसार में भोग भोग आहे न भोग मूंखे मां तोखे भोगियां टपड़ उते पिया आहिनि हे भोग जी ख़तमु थी वियो भोग खां पोइ रोग पोइ बीमार पोइ ॿुढो थियो पोइ हले वियो संसार में छा थो ॾिए पियो श्री राम हरे बचाव कयो बचा खातो वठो संतनि जो हा जय भंडार गोबिंद का खुलिया। आहे जे प्रापत ते लया। भंडार इहो ज्ञान जो भंडार ॿियो कहिड़ो भंडार जिन खे प्राप्त थियो आहे भाग सां हुनखे मिलियो आहे हे सभु हुनजी महिमा आहे सभु हा एक रतन मोकऊं गुरु दीना। एक रतन मोको गुड़ दीना हा मेरा मन तन शीतल थिया। थिया थिया। वदन सां चओ थिया थिया छा करे जल्दी न चओ हा थिया थिया बि न आहे छा आहे पर थिया थिया। वदन सां वेठी आहे न पर ॿुधे सम्झे थी न कीअं पढ़िजे बसि इहो हा दिया थिया हा थिया थी के थी न थी वञे थिया हा हा गुरुनि असांखे हा चओ तोखे चओ भेण एक रतन मोकऊं गुरु दीना। नाम जो शब्द सतगुरु बख़्शिश ॿियो कहिड़ो रतन ॾिनई बख़्शिश कयईं हा मेरा मन तन मुंहिंजो मन शीतल। ऐं तन शीतल थी वियो ॿार छिक तृष्णा खां विझी वियो आशा तृष्णा खां बची आयो हा एक बूंद गुर अमृत दीनो। एक बूंद गुर अमृत दीनो हा ता अटल अमर न मुआ। अचल थी वियुमि मां विचलित न थियनि आत्मा में अमर थी वियुमि अमर न मुआ न बसि मौत कंहिंजो हा भगत चयो त आत्मा जो त मौत ई कोन्हे न हा भगत भंडार गुरु नानक कौ सौंपे। भगत भंडार भक्ति जो भंडार नानक को सौंपे फिर लेखा मूल न लिया लया चओ न तूं चओ फिर लेखा मूल न लया। सहारा ले रहे मूर्ख आहीं के लेखा मूल न लिया ओ असांखे लेखे खां बचणो आहे प्रभु जे खां लहणो न वधायूं लहणो न वधायूं वठण जी न कयूं वठण जी न कयूं मां जंहिंमहिल चवां वठण जी न कयूं त असां त वठी वठी रहिया आहियूं असां वठी रहिया आहियूं हथ जस फल तव्हांखे ॾिनो तव्हांखे आहे जाॾे वेंदो फल तव्हांखे मिलंदो न बाबा ॾियणु खे जवाबु नथो मिले अड़े फल तव्हां ॾियणु खे मिलंदो न जंहिंखे मिलंदो वठण वारो केसिताईं वधंदो ॾियणु वारो वधंदो पियो न असां हथ जस थियो न संत चए पियो संत लाइ सोन मिटी बराबरि आहे त जेको धन अचे पियो जमा पिया कनि त असांजो सिस्टम मां वटि रखण जो कोन्हे पर हर त समाज में ईअं ई आहे न दरबार पेटी आहे न साहिबनि में पेटी आहे त मां छो धन रखाईंदुमि पर शेवा जो कार्य हले थो भंडारा सभु हीअं रिहाइश लाइ बि चायूं खपनि न भंडार लाइ बि पैसो खपे न भेंट शेवा किथे पूजा स्थल ते ॾिसो दान पेटी हुनखे हटाए छॾींदा कयो चओ जेको भेंट दान ग़रीबनि खे ॾिनो वेंदो आहे दान संतनि खे न ॾिनो वेंदो आहे संत दान हलाईंदा आहिनि त साईं चओ त तव्हां सोन बराबरि मिटी बराबरि आहे पोइ जमा जो कयो था छा तव्हांजे लाइ असां लाइ कीअं सभु असांजे धर्म भंडार में ईंदो ईंदो खणी कणिक ईंदो या न ईंदो कुझु ईंदो सभु जो सभु ईंदो वठिणो पवंदो न तव्हां मिटी खणी अचो ॾींदो पैसा ॾींदा त ॾिनो ॾींदो जाम सम्झियासीं कोई चए संत त्याग जो उपदेश त घणा ॾियनि था पंहिंजा त आश्रम वॾा ठहंदा था वञनि
सेठ जा पुट तूं पंहिंजे पुटनि लाइ ठाहे थो बंगला करोड़नि जा हुजनि हे संगत लाइ ठहे थो जेतिरो आहे थोरो थो पए जेतिरो आहे थोरो थो पए जॾहिं जॾहिं फोन थो थिए कीअं साईं हेॾे कयो अरे हे छा थो करे पहिरियों त रियाज़ खपे न पर संगत अचे भंडार त पंहिंजे टाइम सां सत्संग टाइम सां हाणे त झोलो रखूं टपड़ रखूं श्री राम तव्हांजे मगज़ फ्रेश करे छॾियमि कोई बि ॿोली भुल न करे हली हथां उन जा संगी न बणिजो बेटा रखण जा त जुमिला इहे पिया ॾियूं हा चओ हा ठीकु आहे रही आहे न बोल गुरु नानक देव की